घोटकी में ख़बर ॾींदा हालत म्यूनिसिपल कमेटी घोटकी के चेयरमैन ॾियाम आसिफ रज़ा खान दारेजो जी सदारत हेठ इजलास थियो, जंहिंमें 21 करोड़ रुपयनि जी तरक्याती कमनि जी मंज़ूरी ॾिनी वई। म्यूनिसिपल कमेटी घोटकी में चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ॾियाम आसिफ रज़ा खान दारेजो जी सदारत हेठ इजलास थियो, जंहिंमें चीफ म्यूनिसिपल ऑफिसर घोटकी कमर ज़मान, ईंदड़ काउंसलर सिकंदर अली लाको, सैयद रिजवान शाह, सैयद माजिद अली शाह, राणा अदनान चौधरी, मीशाम अली आराई, असदुल्ला लाखो, नदीम मलिक, लाला अजहर पठान, आगा नजाकत पठान ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते काउंसलरनि सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्ला खान दारेजो के घोटकी शहर में वॾे पैमाने ते तरक्याती कम कराइण ते मुबारकबाद ॾिनी। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी ॾियाम आसिफ रज़ा खान दारेजो चयो त तकरीबन 14 वार्ड आहिनि। असां हर वार्ड में 1.5 करोड़ जो कमु ॾिनो आहे। मुख़्तलिफ़ उन में स्ट्रीट्स आहिनि, ड्रेनेज जूं बि कुझु आहिनि ऐं इंशाल्लाह हाणे अॼु अप्रूवल थी आहे तो कौंसल मां हाणे अपलोड कंदा, जल्दी टेंडर थींदा आहिनि 10-15-20 ॾींहंनि जे विच में। ये तकरीबन 21 करोड़ जा आहिनि कम, जेके हर थी सघे तो थोड़ा वधी भी सघनि, 23 करोड़नि ताईं आहिनि इहे असांजा टोटल। गवर्नमेंट जी कमेटी भी ठाही आहे ऐं असां हिते पंहिंजे मिनट्स ऑफ मीटिंग में रिकॉर्ड भी करायो आहे त का स्कीम डबलिंग न थिए, जेकी पेवर जी सिर इस्तेमालु थिए उहा ए क्वालिटी जी हुजे ऐं जेको भी कमकार हुजे असां काउंसलर्स के भी बाउंड किया तो उन्हनि खां ठेकेदारनि खां पंहिंजे छिके करे कमु वठनि ऐं एडवांस पेमेंट जे हवाले सां भी असां उन्हनि खे चयो आहे त का एडवांस पेमेंट न थींदी, जेको कमकार थींदो उन्हीं जो जेको बिल बीहे पंहिंजो अची हिते वठनि ऐं साफ़ सुथरो कमु थिए, लीगल कमु थिए ऐं शहर जा जेके भी कम हुजनि साफ़ सुथरे तरीक़े सां असां चाहींदासीं थियनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।